अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां फराशा सपना पहिरियां नज़र हेडलाइन ते। सिंध जे 3500 अरब रुपयनि खां वधीक जी बजट पेश वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह बजट पेश करे रहियो आहे। अपोज़िशन जो एहतजाज, नारेबाज़ी। सिंध बजट में सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में 7 ऐं पेंशन में 5% इज़ाफ़े जी तजवीज़। सूबे जे ग़ैर तरक़ियाती ख़र्चनि लाइ 2560 अरब रुपया रखिया विया। नए माली साल जे तरक़ियाती बजट में का बि नई स्कीम शामिल न करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर चयो आहे त बजट में हर तबिके जो ख़्यालु रखियो वियो आहे। पीपी क़यादत जी रहनुमाईअ में अवाम जी ख़िदमत कंदासीं। कोशिश हुई त पघारुनि में घटि 10% इज़ाफ़ो कयो वञे। क़ौमी असेंबली जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर ऐं पीटीआई अॻवान आतिफ़ ख़ान आमू साम्हूं। बजट इजलास दौरान सख़्त जुमिलनि जी ॾेवट हुकूमती ऐं अपोज़िशन मेंबरनि विच में पई। ॿिन्ही खे चुप करायो। वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर चयो आहे त 18 तरमीम ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। NFC मुक़दस किताब नाहे जंहिं ते नज़रसानी न थी सघे। पीटीआई वारनि सां जेको कुझु थिए पियो उहो मकाफ़ाती अमल आहे। पीपल्स पार्टी MNA शाज़िया मरी चयो आहे त NFC जे हवाले सां तरमीम जूं ॻाल्हियूं थी रहियूं हुयूं। असां कड़ो ढुक पीतो ऐं NFC में तब्दीली न थी। एतिरी आसानीअ सां अवां उहे शयूं सूबनि खां वापसि नथा वठी सघो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो हो त सूबे ख़ुदि मुख़्तारीअ ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। क़ौमी असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे शाज़िया मरी वधीक चयो त असांखे ॿुधायो वियो त दिफ़ा जे मामले में सूबनि जी मदद घुर्बल आहे। उन ते सूबनि इतफ़ाक़ कयो। असांजी हुकूमत क़ाइमु थींदी त गिलगित बल्तिस्तान जे अवाम लाइ कमु कंदासीं। अवां माण्हुनि जो आवाज़ ॿुधो, रंडकूं न विझो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त नवाज़ लीग ॾुखे वक़्त में मईशत खे संभालियो। IMF सां मामला ते न थियनि हा त ख़दशो हो त मुल्क डिफ़ॉल्ट थी वञे हा। बजट में अवाम खे रिलीफ ॾिनो आहे। मुख़ालिफ़ बि तारीफ़ पिया कनि। कुझु माण्हुनि खे तनक़ीद जी आदत हूंदी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत FBR में सुधारा आंदा आहिनि। शुगर मिल्स वारा घटि प्रोडक्शन ॿुधाए टैक्स चोरी कंदा हुआ। टैक्स वसूलीअ जे निज़ाम खे शफ़ाफ़ ऐं बहितर बणायो वियो आहे। अमेरिका ईरान जी सामुंडी नाकाबंदी ख़त्म करे छॾी। ईरानी तेल खणी वेंदड़ टियों सामुंडी टैंकर अमरीकी नाकाबंदीअ मां निकिरी वियो। तेल बरदार जहाज़नि जी निगरानी कंदड़ वेबसाइट टैंकर्स ट्रेकर्स पारां तस्दीक़ 2 महीननि खां अमरीकी नेवी ईरान तरफ़ ईंदड़ जहाज़नि खे रोकियो वेठी हुई। अमेरिका ऐं ईरान विच में मुआहिदे ते सहियूं जुमे जे ॾींहुं थींदियूं। तक़रीब स्विट्ज़रलैंड जे सियाहती माॻ बर्गनस्टॉक में थींदी। स्विट्ज़रलैंड जे परॾेही वज़ारत तस्दीक़ करे छॾी। स्विट्ज़रलैंड, अमेरिका, ईरान, पाकिस्तान ऐं क़तर विच में राब्ता जारी। मुआहिदे ते सहियूं पाकिस्तान जी मेज़बानीअ में थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे आला सतही वफ़द समेत स्विट्ज़रलैंड रवानो थींदो। घोटकीअ वेझो वॾे भाउ ऐं सोटनि पारां मनसूबे तहत नौजवान खे क़त्ल करण जो इंकिशाफ। ॻोठ ख़ुदा बख़्श गडाणी वासे जावेद बख़्श गडाणी धोखे सां कुआड़नि जा वार करे क़त्ल। पुलिस सरकार जी फरियाद में केस दाख़िल करे छॾियो। मक़तूल जो वॾो भाउ सदोरो, सौट सदाम, ममताज़, एजाज़ ऐं ॿिया नामज़द। पुलिस जो चवणु आहे त जावेद गडाणी चाचे जे क़त्ल केस में जेल में हुयो। कुझु ॾींहं अॻु खेसि आज़ादु करायो वियो। वॾे भाउ ऐं सोटनि मनसूबे तहत गॾिजी खेसि क़त्ल कयो आहे। कोरवा में पढ़ण लाइ निकिरी वियल औरत जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि वेगी धीउ क़त्ल। ॻोठ सिजावल ख़ासकेली में जवाबदार पंहिंजे नौजवान भाइटी आमना ख़ासकेली खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। जवाबदार जे हमले में भाउ अमीर बख़्श, भाॼाई शाहरुख ऐं औरत ज़रीना ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी। ज़रियनि मूजिबि औरत शाहरुख ज़ाल अमीर बख़्श 1.5 महीनो अॻु घरां निकिरी वई हुई, जंहिंखे राडूणे ज़रिए 2 ॾींहं अॻु वापसि करायो वियो हुयो। वेगी माउ जी सहूलतकारी करण जे इल्ज़ाम हेठि नारीअ खे चाचे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार पोड़ो ख़ासकेली खे कुहाड़ीअ समेत गिरफ़्तार करे वरितो।